साल होती है तो हर साल काम करती है। तो वाइल्ड लाइफ इतने बड़े वसाइल नहीं है कि इनको इतनी बड़ी झील में डेली बेसिस पे काम किया जाए ताकि ये डिस्ट्रॉय हो सके। तमाम जो लोकल आबादी है जो इसके करीब रहते हैं मछेरे, तो बड़े बड़े जाल लगा के इनको कारोबार बनाया हुआ है। और इनको पकड़ते हैं तो सिर्फ एक इनको जुर्माना करते हैं, तो जुर्माना करने के बाद ये आज़ाद होते हैं। जब ये आज़ाद होते हैं तो दोबारा ये करते हैं। तो अब इसके लिए कानून होना चाहिए कि अगर ये दोबारा करे तो इनको कुछ अरसे के लिए सजा हो। पखियुनि ॿोलियूं जो मुख़्तलिफ़ ॿोलियूं जो माना उन केसूं लॻल हूंदियूं आहिनि, जीअं 4-5 ॿोलियूं थींदियूं आहिनि त उहो जीअं ई पखी लहंदो त जाल में फसी वेंदो आहे। उहो ईअं सम्झंदो त माना हेठि मुंहिंजो पखी वेठो आहे ऐं लाज़मी पाणी पीअण लाइ या चूड़ियूं करण लाइ त उहो जो चूड़ियूं करण न को चूड़ियूं थींदियूं न उहो पाणी थींदो। जीअं लहंदो त पंहिंजो ज़्यादा में ज़्यादा किंजर में पखी हाले जी ऐं जातीय सैड बदीन सांगड़ इन्हनि तमामु माना पंहिंजो मंचर में तमामु घटि, पर हिननि में पाणी मिठो आहे ऐं इन करे माना ज़्यादा पखी असां ॾे ठठे में लहंदो आहे। हिन लाइ असां वधि में वधि पहिरियां ई तक़रीबन 12 ॾींहं पहिरीं असां ऑपरेशन कयो असांजी माना हैदराबाद पार्टी ऐं ठठियार असांजी रवा उन्हनि माना हुते कयो ऐं पुलिस बि हुन सां गॾु हुई। पर हीअ नथा मुड़नि, हिकिड़ी माफ़िया आहे हींअर असां चलाईंदा सुभाणे वरी लॻाईंदा। पखी जेके माना पकिड़े हुनखे पर भञी टंगूं भञी ऐं पंहिंजो माना खपाईंदा आहिनि रोडनि ते बेदर्दी सां बिल्कुलु बाक़ाइदे बेदर्दीअ सां, जेको जहाज़ ई कोन्हे। ऐं हिन जी नसिल कशी कई वञे बंदूक सां या ॿियो माना जॾहिं को परमिट खुलंदी तॾहिं 10-5 मां मरंदा आहिनि, पर हीअ हज़ारनि तइदाद पर 100 जे तइदाद ते पकड़ींदा आहिनि। पर हाणे असां ॾे एतिरी सहूलियत न हुअण जे करे तव्हां पाण ॾिसी रहिया आहियो त असां न सहूलियत हुअण जे बावजूदु माना इहे कंदा आहियूं। तक़रीबन हर माना हफ़्ते में ऑपरेशन थींदो आहे। असल में ॻाल्हि इहा आहे त हुननि जी का प्रोटेक्शन न हूंदी आहे, तंहिंजे करे उहे हिते घटि था हाणे विहनि, या त उहो जेको हितां जेके विहनि था उहे केच थो था वञनि, मरी था वञनि। ऐं तव्हां ॾिठो हूंदो त नेशनल हाईवे जे रोडनि ते जमपीर जी बाज़ारनि में, ठठे जी बाज़ारनि में ऐं मुख़्तलिफ़ जेके हिते ढंढ सां लाॻू बाज़ारूं ॻोठनि उन में सरेआम पखियुनि खे खणी विकिरे जे लाइ पेश थींदा। मक़ामी वाइल्ड लाइफ खाते जे अमले तोड़े किंजर ढंढ खे लॻंदड़ 3 थाणनि किंजर जमपीर ऐं झिरक थाणनि जी पुलिस पारां गॾियल तौर ते कार्रवाइयूं करे ढंढ में लॻल कुझु शिकारी जार ऐं टेप काटे तवील में वरिता विया आहिनि। पर शिकारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई लाइ असरात कानून न हुजण करे पखियुनि जी गैर कानूनी शिकार खे ॾींदो अची न सघियो आहे, जंहिं बाबति SSP ठठो शबीर सेठार ॿुधायो त गुज़िरियल साल बि हिते असां सख़्तु क्रैक डाउन कयोसीं, काफ़ी हद ते असां हुनखे कंट्रोल कयोसीं। हिन साल बि असां काफ़ी जॻहियुनि ते जमपीर ऐं किंजर थाणे जे हदुनि में क्रैक डाउन कयो आहे, जंहिंमें उहे नेट्स जेके इस्तेमालु कनि था ऐं म्यूज़िक जा औज़ार जेके उहे इस्तेमालु कनि था पखियुनि खे उन आलापनि ते लाइ उनखे उन्हनि जूं टंगूं भञी उन्हनि जा पर भञी मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते उनखे विकिरो कनि था। रोड ते बीह करे जेके पिकनिक स्पॉट्स ते माण्हू अचनि था उन्हनि खे विकिरो कया वञनि था। उन्हनि जे ख़िलाफ़ असां गुज़िरियल 2 हफ़्तनि में कोई असां 5 खां वॾा जेके नेट जेके उन्हनि जा सिस्टम जेके लॻल आहे अंदरि किंजर में पंहिंजी बोट्स ते ऑन वाइल्ड लाइफ जी सपोर्ट सां गॾिजी उहे अनर्थ कया आहिनि, उहे डिसमेंटल कया आहिनि ऐं उहे जेके उन्हनि जा औज़ार आहिनि उन्हनि खे असां बाहि ॾिनी आहे। ऐं हिन में जेको हिन रैकेट जो सबक़ु हुओ हिकु उर्स तारो उनखे बि असां गिरफ़्तार कयो आहे। कुझु तारो कम्यूनिटी जा ऐं मंछरी कम्यूनिटी जा माण्हू आहिनि जेके उन्हनि जो रोज़गार आहे, उन्हनि जे लाइ असां कोशिशि कयूं पिया। DC साहिब जन सां बि मुंहिंजो डिस्कशन थियो आहे त असां उन्हनि खे को अल्टरनेट रोज़गार ॾेई करे इन कम खां हथु खणायूं ऐं हिन में सोसाइटी जी सपोर्ट असांखे खपे थी ऐं गॾिजी करे इंशाअल्लाह ताला हिननि ते असां काबू कंदासीं। हींअर असां वाइल्ड लाइफ जी शिकायत ते उन्हनि सां जॾहिं बि असां मदद घुरंदा आहिनि पुलिस हुन सां गॾु वेंदी आहे ऐं जिते बि पखियुनि जो शिकार पिया थियनि उहे असां उन्हनि खे फुल सपोर्ट कंदा आहियूं। हिकिड़ी डेडिकेटेड असां मां किंजर थाणे जी टीम रखी आहे सिर्फ़ु वाइल्ड लाइफ खे सपोर्ट करण लाइ, ताकी जेको गैर इंसानी पखियुनि जो कारोबार थो थिए सिर्फ़ु पखी पकड़े को पालनि नथा, उन्हनि जा पर टंगूं भॼनि था, जंहिं हिकिड़ो इंसान इंतिहाई नाक़ाबिल क़बूल अमल आहे ऐं इनजे करे असां हुते सख़्तु क्रैक डाउन कयो। तव्हां पाण ॾिठो हूंदो मीडिया में त गुज़िरियल हफ़्ते जेको आहे किंजर ऐं जमपीर जे हदनि में पूरो ॾींहुं पुलिस ऑपरेशन कयो ऐं वाइल्ड लाइफ जे अमलदारनि जो घिराव उन्हनि जी रिपोर्ट्स बि आई, जंहिंमें जेके 2 मुलज़िम हुआ उहे गिरफ़्तार थिया। उन्हनि जे वॾे तइदाद में नेट म्यूज़िक जा औज़ार उहे कन्फिस्केट कया विया। पर तव्हांजी ॻाल्हि दुरुस्त आहे, हिन में सख़्तु कानून हुजणु खपे त जीअं ही
जेके वॉल्यूम इहो कमु कनि था उन्हनि खे पंहिंजो जेल मोकिले इन ते वधीक अमल कराए सघिजे ऐं एॾो गैर इंसानी जेको अमल थिए पियो उनखे सख़्ती सां कुचलियो वञे। असां हीअं हिन हफ़्ते में बि जेकी इंजर ते असां रेड कयोसीं, एस पी साहब जी मदद सां एस पी साहब खे लेटर बि लिखियोसीं, रक्ष वांझा जेका बि आहिनि असां सभु लथा हुआसीं। ऐं ॿियो जाती साइड उते बि असीं रक्ष लाहींदा आहियूं, बिल्कुलु असीं कार्रवाई कंदा आहियूं। हिते जेको आहे ढंढ आहे हिन वक़्तु पखियुनि जी किंजर में आमद शुरू थी आहे। जी हा, किंजर में आमद शुरू थी। कहिड़ा कहिड़ा पखी हिते अचनि था? हिते आड़ी, चीकलो, नीलगी, डुगोश इहे सभु अचनि था किंजर में। 1988 ईस्वी जे सर्वे मुताबिक़ हाल जी अडेरो ऐं किंजर ढंढनि में उन्हनि फ़ज़ाई रस्तनि ज़रिए साइबेरिया ऐं ॿियनि मुल्कनि खां ईंदड़ पखियुनि जी तइदाद लखनि में रिकॉर्ड कयो वियो, जंहिं मूजिबि सिर्फ़ हाल जे किंजर ढंढनि में परदेसी रुआगी पखियुनि जा 220 क़िस्म रिकॉर्ड कया विया, जिन में बदक, हाड़ी, पेण, चीकलो, फुरांडो, नेरगी, खाराई, कंग, कानेरो जहिड़ा नसुल त इंतहाई वॾे अंग में ईंदा हुआ। पर हाणे उन्हनि पखियुनि जी आमद एतिरे हद ताईं घटिजी वई आहे जो गुज़िरियल साल हिकु अंदाज़े मूजिबि छटे जे ढंढनि में मुश्किल सां पखियुनि जा 40 खां 50 क़िस्म ॾिठा विया, जेके बि थोरे तइदाद में हुआ, जंहिंमां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त मौसमी माहौलियाती तब्दीली